ख़ानदान जो निज़ाम मुनज़म अंदाज़ सां हलाइण लाइ औरतुनि जी हैसियत करंगे जी हॾी जियां हूंदी आहे ऐं इन लाइ औरतुनि जी भरपूर सेहत अहम तसवुर कई वेंदी आहे। खणी नौकरी कंदड़ औरत हुजे या घरेलू औरतूं, ॿिन्हिनि जी सेहत इंतिहाई अहम हूंदी आहे। इन लाइ औरतुनि खे इहो सम्झणु घुर्जे त हिकु सुठो लाइफ स्टाइल ई संदनि सेहत ते हाकारी असर विझी सघे थो। औरतुनि जो पंहिंजी सेहत जो ख़्यालु न रखणु खेनि गंभीर मसइलनि में मुब्तला करे सघे थो। औरतुनि में रत जी खोट हिकु आम मसइलो आहे जेको आम तौर ते नंढी उमिरि जी छोकिरियुनि में थींदो आहे। तिबी माहिर इन बीमारी खां बचाव लाइ आयरन, विटामिन सी ऐं फोलेट सां भरपूर ग़िज़ाउनि जे इस्तेमाल ते ज़ोर ॾींदा आहिनि। कुकड़ जो गोश्त, भाॼियूं, ख़ुश्क मेवा ऐं ॿियूं शयूं आयरन सां भरपूर ग़िज़ाऊं आहिनि। विटामिन सी मेवनि, पालक में हूंदो आहे, जॾहिं त फोलेट अनाज, भाॼियुनि, आननि, मुङेरनि ऐं ॿिजनि में हूंदो आहे। बेवक़्ताइतो खाधो नंढी उमिरि जी नारियुनि लाइ नुक़सानकार हूंदो आहे। इहो खल जे मसइलनि खे बि जनम ॾिए थो। मेवनि ऐं भाॼियुनि जे इस्तेमाल सां चमकदार खल ऐं मुतवाज़िन वज़न में मदद मिलंदी आहे। अनाज में मौजूदु फाइबर न रुगो आंडनि खे सेहतमंद रखंदो आहे पर खल जी सेहत ऐं वज़न खे बरक़रार रखंदो आहे। 30 सालनि जी उमिरि खां पोइ तक़रीबन हर औरत हॾनि जे सूर में मुब्तला थी वेंदी आहे। सेहतमंद हॾनि लाइ कैल्शियम खाइण खां सवाइ वर्जिश करण बि ज़रूरी आहे। खीर, ॾही या उन्हनि मां ठहियल ॿियूं शयूं कैल्शियम जो बहितरीन ज़रियो आहिनि। इहे प्रोटीन ऐं फास्फोरस बि फराहम कंदियूं आहिनि जेके हॾियुनि खे मज़बूत बणाईंदा आहिनि। औरतुनि में वज़न वधण जा मसइला बि वधीक हूंदा आहिनि जेके उमिरि वधण सां गॾोगॾु हाई ब्लड प्रेशर, दिलि जी बीमारियुनि ऐं शुगर जो सबबु बणिजंदा आहिनि। वज़न खे मुनज़म करण लाइ रोज़ानो वर्जिश करणु ज़रूरी आहे। सेहतमंद वज़न खे बरक़रार रखण लाइ चिकन, आना, खीर ऐं दालियुनि खे पंहिंजी ग़िज़ा में शामिल करियो। रत जी नालियुनि खे ब्लॉक थियण खां बचायो जंहिंसां दिलि जी बीमारियुनि जा ख़तरा घटिजी वेंदा आहिनि। 30 खां 40 मिंटनि जी वर्जिश सां घटि मिक़दार में सेचुरेटेड फैट्स ऐं फाइबर सां भरपूर ग़िज़ा जी चूंड दिलि जी बीमारियुनि खे रोकण में मदद कंदी आहे। डिप्रेशन ऐं परेशानी औरतुनि में हाणे आम थी चुकी आहे। एंटीऑक्सीडेंट सां भरपूर ग़िज़ाऊं दिमाग़ जे सेल्स खे महफ़ूज़ रखण में मदद कनि थियूं। कार्बोहाइड्रेट जो मुनासिब मिक़दार दिमाग़ जी वाध वेझ खे बरक़रार रखण में मदद करे थो।